अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलीकार आऊँ हैं आप मारवी थीम सबका पेरी शामिल करनासी हेडलाइंस। कौमी असम्बली जे मेंबरन के धमकी ॾिनियूं वयूं आहिनि। असम्बली मेंबरन जी ज़िंदगी ऐं ख़ानदान खे ख़तरो आहे। बेतमादी रिथ ते MNAs खे तशद्दुद जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ असम्बली मेंबर पंहिंजा समूरा ज़रिया इस्तेमाल कनि। असम्बली मेंबरनि जो तहफ़्फ़ुज़ कयो वेंदो। हू पंहिंजा समूरा कार्ड हींअर ज़ाहिर न कंदा। ईंदड़ कुझु ॾींहनि में घणो कुझु वाज़िह थी वेंदो। OIC जे इजलास सबबि हू इस्लामाबाद में दफ़े नथा चाहिनि। हुकूमत चिड़ ॾियारण की कोशिश कर रही है। सिंध हाउस के हार्स राइडिंग जो गढ़ बणजण न ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि आला सतही इजलास में फ़ैसिलो। हुक्मरान धुर क़ौमी असम्बली जे इजलास 21 मार्च ते कोठाइण ते इतफ़ाक़ करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त हुक्मरान धुर जे मेंबरनि हतमी फ़ैसिले जो इख्तियार वज़ीर आज़म खे ॾेई छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि इमरान ख़ान जी सदारत हेठि इजलास में शरीक मेंबरनि पार्लिमानी पार्टी जो इजलास कोठाइण जी तजवीज़ ॾेई छॾी। मेंबरनि जी हाज़िरी सां पतो पइजी वेंदो त केरु गॾु आहे ऐं केरु नाहे। मेंबरनि चयो आहे त खेनि पतो पियो आहे त संदनि कुझु मेंबर लापता आहिनि जेके पार्लिमानी पार्टी जे इजलास में शरीक न हूंदा। उन्हनि जा नाला साम्हूं अची वेंदा। वज़ीर आज़म मेंबरनि खे राज़ी करण जो इख्तियार परवेज़ खटक ऐं शाह महमूद कुरैशी खे ॾेई छॾियो। इस्लामाबाद में सियासी सूरत-ए-हाल गंभीर थी वई। हुकूमत सिंध हाउस ते हार्स राइडिंग जा इल्ज़ाम मड़ी छॾिया। पीपल्स पार्टी हुकूमत जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। सिंध हाउस ते सिक्योरिटी हाई अलर्ट। सिंध हाउस जे हर रस्ते ते पुलिस मुक़रर कई वई। सिंध हाउस ते चुरपुर बि महदूद कई वई। कंहिं बि महिमान खे सिंध हाउस में दाख़िल थियण जी इजाज़त ॾियण खां रोकियो वियो। सिंध हाउस जे समूरनि रस्तनि ते पुलिस मुक़रर कई वई। सिंध हाउस में मंडी लॻल आहे। ख़रीद ऐं विकिरे जो सिलसिलो जारी आहे। ख़ानगी फ़ौज सांधी वई आहे। वोट विकिरो करण जो आवाम मुंहुं कारो करे छॾींदो। घर मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त ज़मीन विकिणे नाड़ो कमाइण वारनि लाइ ई नाड़ो कमु न ईंदो। 20 मार्च खां असम्बली ऐं लॉजिस जे भरपासे FC ऐं रेंजिस मुक़रर कई वेंदी। 23 मार्च खां पोइ सॼो हफ़्तो सियासी हूंदो। हिते का अंधे नगरी नाहे। शहबाज शरीफ़ वाइको थी वियो आहे। पहिरीं भेरे शहबाज शरीफ़ जी बिली थेले खां ॿाहिरि अची वई आहे ऐं क़ौमी हुकूमत ऐं मुतालबो कयो आहे त पोज़ीशन जी बेवकूफ़ी सां इमरान ख़ान वधीक मक़बूल थी वियो आहे। हुकूमत टकराव ॾांहुं वञी रही आहे। टकराव नथा चाहियूं। सिंध हाउस में रुॻो असांजा मेंबर मौजूदु आहिनि। पीपल्स पार्टी हुकूमत जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। पीपल्स पार्टी अॻवान यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त पार्लियामेंट लॉजिस में संदन MNAs ते हमिलो थियो। कानून मूजिबि MNAs खे सिंध हाउस में तहफ़्फ़ुज़ ॾिनो। कानून तहत सिक्योरिटी लॻाइण जी दरख़्वास्त ॾिनी। पार्लियामेंट लॉजिस ते हमले बाद PP जे मेंबरनि खे संदन ख़िलाफ़ ऑपरेशन जो ख़तरो हो। मेंबरनि खे धमकियूं ॾियण गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे। क़ौमी असम्बली ऐं सेनेट जा चेयरमैन मुहिम जो हिसो आहिनि। खेनि अणधुरियो रहण घुरिजे। इमरान ख़ान ताईं तादी क़ाबिल आहिनि। वर्ड्स 172 मेंबर नाहिनि। इमरान ख़ान 10 लख माण्हू न आणे रुॻो 172 मेंबर पूरा करे। शेख रशीद खां पोइ फवाद चौधरी बि सिंध हाउस बाबति पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम मड़ी छॾिया। फवाद चौधरी चयो आहे त मुल्क में मंडियूं लॻल आहिनि। सिंध हाउस में ॿोलियूं लॻी रहियूं आहिनि। मुख़ालिफ़ उन ॾींहं खां बचनि जॾहिं इमरान ख़ान कारकुननि खे हार्स राइडिंग रोकण जो हुकुम ॾींदो। हू डी चौक ते 10 लख माण्हू गॾु कंदा। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे फवाद चौधरी चयो आहे त 10 लख माण्हुनि जो ॿुधी अपोज़िशन जो होश विञाए वेठी आहे ऐं हू इस्लामाबाद में तारीख़ जो सभ खां वॾो जलसो कंदा।
बेतमादी रिथ बाबत वज़ीर आज़म के अहम तफ़सील पेश कया विया। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म के समूरनि मेंबरनि ऐं PTI मेंबरनि जा ख़ासि तौर ते तफ़सील पेश कया विया। ज़रियनि मूजिब तफ़सीलनि में औरत मेंबर, अपोज़िशन ॾांहुं झुकाव रखंदड़ मेंबर ऐं कुझु अहिड़ा मेंबर शामिल आहिनि जेकी पहिरीं भेरे ऐवान में आया आहिनि। पंजाब असेंबली जे स्पीकर जे हाउस इन ऑर्डर जी मशवरे ते बगौर कयो वियो। PTI जे आला क़यादत खे तफ़सील पेश करण ते केतिरा ई सीनियर अख़बार असज में पइजी विया। ज़रियनि मूजिब नाराज़ मेंबरनि क़यादत ते वाज़े कयो आहे त हुननि पंहिंजो सियासी कैरियर दाव ते लॻाए छॾियो आहे। माण्हू खेनि कॾहिं बि माफ़ न कंदा। क़यादत नाराज़ मेंबरनि खे जवाबु ॾिनो त ईअं कॾहिं बि न थींदो। माण्हू जल्द सभु कुझु विसारे वेहंदा आहिनि। नाराज़ मेंबरनि जो चवणु हो त हू ईंदड़ ॾींहनि में सूरतहाल ॾिसी फ़ैसिलो कंदा। हुकूमत जा पंहिंजा माण्हू सवाब समझी इमरान नियाज़ी ख़िलाफ़ वोट ॾींदा। मुस्लिम लीग नून जे अख़बार राणा सनाउल्लाह चयो आहे त सिंध हाउस में मेंबरनि खे ज़ोरी रोकण जूं कूड़ियूं ख़बरूं हलाई पियूं वञनि। ज़रियनि वटां कूड़ियूं ख़बरूं हलराए पास ऐं पटेवाले बची नथा सघनि। इमरान नियाज़ी ख़िलाफ़ वोट विझण लाइ कंहिं मेंबर खे कुझु ॾियण या दबाव में आणण जी ज़रूरत नाहे। हुकूमत जा पंहिंजा माण्हू सवाब समझी इमरान नियाज़ी ख़िलाफ़ वोट ॾींदा। इमरान नियाज़ी बेतमादी जी रिथ खे पंहिंजी पार्टी जे इलेक्शन बणाइण चाहे थो, जंहिं में पैसो हलियो हो ऐं बदतरीन धांधली थी हुई।